फ़क़ीर सिंह ही जेको तव्हां इहो सिख जी ॻाल्हि कई आहे, उनजी ॻोठु आबाद हो ऐं उन जेके हथियार ठाहींदा हुआ त उहो हुरनि जी उन कीअं मदद कई? माना चवंदा माण्हू चङो हो हिमत कंदो। साईं माण्हू ज़मींदार हो, हा, सुठो माण्हू हो। नालो उन ॿुधायो वरी? नालो उनजो वीर संघ। वीर सिंह। वीर संघ हथियार हथ करे ठाहे जमायत में तक़सीम कंदो त वञी अंग्रेज साम्राज्य सां जंग करियो, विड़ो, हो पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करियो। ऐं हुन जमायत जी वॾी ख़िदमत कई, वॾी ख़िदमत कई। जॾहिं वाह वञणु लॻो इंडिया वापसि, मुंहिंजे बाबे खे घुराई। तुंहिंजे बाबे छा नालो? अला बचायो। अलाह बचा खे घुराई। हा, अला बचायो, फ़क़ीर अला बचायो। हा, बाबा तूं अच, तोसां कमु आहे। बाबो आयो, हुनखे चई हाणे तूं मुंहिंजे घर वेह, आउं वञा थो जुॾे मञा का ट्रैफिक कराए अचां त पोइ आउं का सवारी वठी थो अचां। अचां, वठी अचां त पोइ वेंदुसि हिंदुस्तान। हू गाॾी करे आयो, सामान सड़ी सभु खणी रवानो थी हलियो इंडिया। ऐं पोइ तो ॿुधायो न त तूं उन जॾहिं ॾिठो उन वक़्तु जॾहिं वियो पिए, उन वक़्तु बि तुंहिंजे वाले साहिबु ॾिठो त उन वटि चांदी जा कटा भरिया पिया हुआ ऐं हथियारनि जा जेके ॿोरटा भरिया पिया हुआ। इहो कीअं ॿुधाई? इहो बि साईं हुन वटि कटा जेके हुआ बाबे ॾिठा त भई पैसनि जा चांदी जा भरिया पिया आहिनि, हथियार बि भरिया पिया आहिनि, इहे बि सभु मौजूदु हुआ। पोइ खणी इंडिया हलियो। इहो पाकिस्तान ठहण खां थोरो पहिरीं जेको इलाइक़ो ठहियो पिए, मुक्त ठहियो पिए। हा, पाकिस्तान खां अॻु। पर चवण जो मक़सदु इहो सिख हमदर्द माण्हू हो। हमदर्द माण्हू हो। छो त हुरनि खे हथियार खपनि साईं। हा, हर मदद। हा हा हा, नाज़रीन सुठी ॻाल्हि आहे त वीर सिंह जेको सिख हुयो, जीअं हिते पाण ॾिसूं त सागण में दुबीअ जा हथियार हुआ, जमायत खे कमु आया। ॿिए पासे जेके हमदर्द माण्हू हुआ उन्हनि हुरनि खे गाज़ियुनि खे सपोर्ट पे कयो। त हीउ लाड़ वारे पासे हीउ फ़क़ीर आहे ॿुधाए थो त उते इन पासे इहो जेको सिख हो उहो पाण हथियार ठाहींदो हो। उन जेका उते हिकिड़ी बाक़ाइदे नंढी फैक्ट्री ठहियल हुई जेके हथियार ठहंदा हुआ ऐं उहे लाड़ में तौर हिते जी जमायत जे फ़क़ीरनि खे हू मदद कंदो हो। साईं ॿियो भला हीअ जेके पंहिंजा फ़क़ीर आहिनि, ख़ासि तौर ते हीअ बाबर फ़क़ीर निज़ामानी वारा, इन जी जेका दुआ वारा लिगारी त इन्हनि जे ख़ानदान जी बि हिकिड़ी तमामु वॾी अहमियत आहे, थोरो किरदारु आहे, थोरो इन्हनि जे बारे में ख़बर अथई? साईं इन्हनि में असांजी यादगिरी में फ़क़ीर इस्माइल ख़लीफ़ो हो। इस्माइल लिगारी? हा, इस्माइल लिगारी। दुआ भला पहिरीं सम्झ, दुआ कीअं थो सॼी? दुआ हिते सईदनि जो आहे। इहो सईदनि जो? हा, पोइ हुते इहो सईद वेंदा हुआ, दूहो थींदो या अहिड़े तरीक़े सां इहो लक़ब थी वियो लिगारी दुआ। हा, हाणे इस्माइल जी ॻाल्हि पे कई। उन खां बाद में हुनजो वरी फर्ज़ंद ग़ुलाम अली ख़लीफ़ो थियो। हा, तंहिंखां पोइ नाइब ख़लीफ़ो अब्दुल ख़ालिक, हा, उहो बि नाइब ख़लीफ़ो आहे। हा, ऐं वरी हुनजा जेको वॾा उहे बि माना तमामु सुठा माण्हू, जमायत जी वॾी ख़िदमत करण वारा। माना लाड़ वारे पासे जिते ख़लीफ़ा आहिनि अहमद फ़क़ीर लिगारी हो, या जिते फ़र्क़ वारा वॾा फ़क़ीर आहे ग़ुलाम अली फ़क़ीर, ग़ुलाम नबी फ़क़ीर जंहिं फ़र्क़ जो बुनियादु विधो, शयूं ॻाल्हियूं थियूं, त उन पासे माना लाल बख़्श फ़क़ीर हमदानी, त इहो सॼो तर जमायत जे अहम माण्हुनि सां भरियल आहे। त ईअं इस्माइल फ़क़ीर इन्हनि जी भला तो दावत जी ॻाल्हि कई, इन्हनि जी दावतूं तो कॾहिं ॾिठियूं ॿुधियूं कयूं? दुहाए में जेके दावतूं थियूं असां खाधियूं इलाही। आख़िरकार जेका इलेक्शन थी हुई भुटे वारी, हा, उन में पीर साईं सरदार दावत ते आया। पोइ शाम जो चङा जेके माण्हू फ़क़ीर हुआ सभिनी खे घुरायईं। हा, पोइ असां पाण अंदरि वियासीं, हुकुम कयो फ़क़ीर लाइन करे पियो, सभु जेके बि आया हुर। हा, पोइ सभु असां उते बीठासीं। पोइ पाण ख़ैर जा आया, सॼी जमायत सां मिली जुली हथ ॾेई आख़िरकार बि जमा छोकिरी ख़ुशि आहियो तव्हां? सभिनी साईं चयोसीं बिल्कुलु ख़ुशि आहियूं। भला ॾियो ख़बर, इलेक्शन अचण वारी आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे, कंहिंखे वोट ॾींदो? असां सभिनी चयो साईं क़िबला साईं तव्हांजो हुकुम, जेॾा तव्हां हुकुम कंदा वोट उते ॾींदासीं। उहो हुकुम अखियुनि ते आहे? अखियुनि ते आहे। पाण फरमाई त फ़क़ीरो अंदरि वेठो आहे ख़ान बहादुर ग़ुलाम अहमद वसाण, वोट उनखे ॾिजो ऐं उनजो निशान आहे बत्ती। लाल बत्ती जेका पुराणे ज़माने जी बत्ती। हा, इहा असां सभिनी आमीन कयोसीं, मालिकनि दुआ घुरी, पाण ख़ैर जा
बंगले में असां वरी ॿाहिरि निकिता माना हे वसाण जेको पछाड़ी मुख़्तलिफ़ पार्टियुनि में रहियो पीर सिंह पागारे जी पार्टीअ में पियो आहियो हा ऐं पोइ इहो जेको उन जी पीर सिंह सरदार वर्क कई ऐं पारत कई बिल्कुलु कई साईं ख़ान बहादुर ग़ुलाम मोहम्मद वसाण जी ख़ान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण वसाण माशाअल्लाह कडियारी वारो हा न साईं तव्हांखे लाड़ जे इन इलाइक़े जूं ख़बरूं आहिनि घणियूं ऐं ॿियो मीर ख़ुदा बख़्श लांबट जेको हो उन जो बंगलो ऐं उते उन जी बि का दावत सोरे बादशाह जे ज़माने में थी इन जी का यादगिरी कंहिं वॾनि खां ॿुधेव हा साईं हाणे यादि आहे मूंखे ख़बर आहे ॿुधायो जॾहिं पीर साईं सरदार छठ धणी बादशाह दस्तार बंदी करे दावतनि ते चढ़ियो हा जमायत जूं दावतूं वरितई हा पहिरीं दावत लाड़ जी मीर ख़ुदा बग़ैर लांबट जी वरितऊं हा हा उते आया असां दावतुनि में असांजा वॾा सभु विया बिल्कुलु लाड़ जी पहिरीं दावत इहा थी ख़ुदा बग़ैर मीर लांबट जी माना पीर सिंह सरदार छॾ बादशाह 1952 में जेका पग ॿधी ख़ैर जी 52-53 में पोइ इन लाड़ वारे पासे जी दावत ॻाल्हि ॿुधाई पहिरियों सफ़र लाड़ जो मीर ख़ुदा बग़ैर दावत वरितऊं जी साईं हा पहिरियां पोइ उन दावत में को इंतज़ाम कीअं थियो छा थियो जमात भई तूं उन वक़्तु केतिरी उमिरि जो आहीं पाण ज़ियारत कई न असीं दावत को विया कोन हुआसीं असीं वॾा हुआसीं एतिरा हा हा यादगिरी ॻोठ जी जमायत भई मुंहिंजो बाबो वियो ॻोठ जा जमायत वेही सॼी जमायत टोटल वेही माशाअल्लाह माशाअल्लाह ॿियूं दावतूं भला को सोरे बादशाह जे ज़माने जी का ॿी ख़बर का छो त इहो सोरे बादशाह जी बि हिमायती रहियो आहे इहो मीर लांबट ख़ुदा बख़्श सोरे बादशाह जो बि हिमायती रहियो आहे उन वक़्त जी का ॻाल्हि थिए सोरे बादशाह जी का ख़ैर नकुल को रिवायत ॿियो हिकिड़ो कोन्हे हिकिड़ो नकुल आहे हिकिड़ो ॿुधायो आहे हिकिड़ो त पीर साईं सरदार सूर्य बादशाह पंहिंजे सफ़र ते विया जी साईं पोयां जमायत हिकिड़ी जॻह ते पाणी जो दुॿो ॾिठो हा उन ते गाॾी बीहारे पाण लही पाण सगोरा लही पिया जमायत बि लही पई फ़क़ीरो ॿियो ख़बर हे पाणी कतब ईंदो सभिनी जमायत चयो साईं की भला हीउ पाणी ख़राबु मेरो गंदो किनो बदबू कंहिं कम जो कोन्हे कोन कमु ईंदो वरी पाण फरमायूं सोचो वरी जमायत सगोरी चयो साईं पाणी कम जो कोन्हे भला जेकॾहिं बाहि बरदल हुजे लोटो भरे उन ते खणी हारियो त बाहि उजामी वेंदी न चई बाहि उजामी वेंदी चई पोइ तव्हां वटि परियां खणी केरु बि हुजे पर अहल बैत सैयद थी सॾाए अचे तव्हांखे उन जी हिमायत करणी आहे इज़त करणी आहे मान मर्तबो ॾियणो आहे उन्हनि खे इज़त करणी आहे तव्हांखे माशाअल्लाह इहो पीर साईं पाण बाबो चए थो असीं गॾु हुआसीं बाबा हाणे तुंहिंजो नालो वरी ॿुधाए फ़क़ीर मां बख़्श तुंहिंजे पीउ जो नालो फ़क़ीर अला बचायो ऐं मथे ॾाढो पर ॾाढो पर ॾाढो जान मोहम्मद जानमंद फ़क़ीर जान मोहम्मद इन खां मथे उन खां पोइ शेर अली शेर फ़क़ीर हा शेर फ़क़ीर शेर फ़क़ीर हा फ़क़ीर शेर पोइ अॻिते कोन्हे असांखे यादि ठीकु आहे ठीकु ॿ टे पीढ़ियूं ठीकु आहे